لله رب العالمين والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الله لا إله إلا هو الحي القيوم لا تأخذه سنة ولا نوم له ما في السماوات وما في الأرض. من ذا الذي يشفع عنده إلا بإذنه يعلم ما بين أيديهم وما خلفهم ولا يحيطون بشيء من علمه إلا بما شاء. وسع كرسيه السماوات والأرض ولا يؤوده حفظهما وهو العلي العظيم. صدق الله العلي العظيم. जो ला कहा वो ला हुआ, वो ला भी उसमें ला हुआ। जो ला कहा वो ला हुआ, वो ला भी उसमें ला हुआ। जुज़ ला हुआ, कुल ला हुआ, फिर क्या हुआ? अल्लाह हुआ। हर तरफ है तजल्लियां तेरी, बेहिजाबी हिजाब है तेरा। बख्श दे मेरे सब गुनाहों को, बख्श दे मेरे सब गुनाहों को, क्योंकि गफ्फार नाम है तेरा। दरूद शरीफ बोलना। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मोहतरम दोस्तों, मावा जे साम्हूं अॼु हिन लांगाहन जे ॻोठ में आयतल कुर्सीअ जी तिलावत जो शरफ़ हासिल कयो आहे। इहा उहा आयतल कुर्सी आहे जंहिंसां शयातीन ऐं जिन्ननि खां अव्हां खे हिफ़ाज़त मिली सघे थी। सही हदीस में आए तिरमिज़ी शरीफ में हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे।
हुजूर जन उनखे वॾे ढेर अन्न जे ते टोहो करे विहारियो। टोहो माना चौकीदार। हजरत अबू हुरैरा तो फरमाए रात जो वक्त हो, कुछ खरड़ाटा महसूस थिया, को कढे पियो अन्न। मां जल्दी उथी वञी पकड़ियो मांस। ॾाढियूं मिनथा कयईं त मां ॾाढो ग़रीब आहियां, मिसकीन आहियां, बचड़ा बुखायल आहिनि, महिरबानी कर मांखे छॾे ॾे। मांखे रहम आयो ॾाढो। चयुमि त आहे बि माल ख़ैरात जो, खयों अथसि त वञे भला हल। छॾे ॾिनो मां। सुबुह जो हुजूर जी दरबार में हाज़िर थियुसि। हुजूर जन ॾे वही अची चुकी। हुजूर जन मूंखे चयो अबू हुरैरा रात चोर आयो हुई? चयो हा साईं। चई पोइ छॾे ॾिनो? साईं ॾाढियूं मिनथा कयईं, छॾे ॾिनो मां। सही हदीस में आयो वाक़ियो, हिकिड़ी में बि न, कई हदीसनि में आयो आहे। चई वरी इहो राति ईंदो ई। चई साईं राति आयो त वरी बि पकड़ींदोमांसि। वरी रात थी त वरी आयो। वरी हज़रत अबू हुरैरे पकड़ियो। वरी साॻियूं मिनथा, आज़ियूं, ज़ारियूं। नेठ अबू हुरैरे रज़ी अल्लाह उन छॾे ॾिनो। वरी ॿिए दफ़े हुजूर जन हिनखे चयो अबू हुरैरा वरी अञा टी रात बि मथां चई। चइसि हाणे आयो त न छॾींदो। वरी टी रात थी त वाक़ई आयो, पकड़ियो मांस। वरी मिनथूं, आज़ियूं। पोइ चई भला हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, तूं जेकॾहिं आयतल कुर्सी पढ़ी पवंदे त न को चोर तुंहिंजे इन माल जे वेझो ईंदो, न शैतान ईंदो। मां आहियां जिन, इंसानी शक्ल में आयुसि, तूं पकड़े विधो। महिरबानी कर हाणे छॾे ॾे, तोखे ॾाढी भली ॻाल्हि ॾसी अथमि जो इन आयतल कुर्सी सां सॼे ॻोठ न बल्कि 7 घरनि ताईं हिफ़ाज़त थी वेंदी आहे। अच्छा छॾे ॾिनई। हुजूर जन वटि ते मां हाज़िर थियुसि। अर्ज़ कयुसि अल्लाह जा रसूल आयो हो, पर ॾाढियूं मिनथूं कयईं, मां छॾे ॾिनो। ॾसे वियो आहे आयतल कुर्सी। हुजूर फरमाओ सदक, उन सच चयो आहे, इहा ॻाल्हि सची ॿुधायो। वहुव कज़ूब, उहो हुयो पाण कूड़ो शैतान, पर ॻाल्हि तोखे सची ॿुधायो आहे। इन आयतल कुर्सीअ में इहो राज रखियल आहे, न शैतान जिन उन जे वेझो न ईंदो आहे। अहिड़ियूं त खोड़ ॻाल्हियूं। जॾहिं इहा आयत नाज़िल थी त पूरे शैताननि में फड़फोट पई। फरिश्ता डुकाईंदा वटनि पिया, हे शैतान हिक ॿिए खे टकरूं हणनि पिया। अल्लामा कुर्तबी लिखियो आहे। ॾिसो मां ॻाल्हि हवाले सां थो कयां, ॿुधी ॿुधायल तकरीर कोन पटे आयो आहियां। मौलवी हिक ॿिए जूं तकरीरूं चोरी करे बसि ईअं पटियूं पढ़ंदा आहिनि, पंहिंजी तहक़ीक़ कोन्हे। पर मां जेसि ताईं तहक़ीक़ न कयां तेसि ताईं ॻाल्हि खणा ई कोन। अल्लामा कुर्तबी रहमतुल्लाह लिखियो आहे, जॾहिं इहा आयत रात जे वक़्त में हुजूर ते नाज़िल थी तॾहिं सॼी दुनिया में सभु बुत किरी पिया ऐं सभिनी बादशाहनि जो ताज मथे तो हेठि लही पिया। ऐं ॿिए नंबर में शैतान एॾा बिगड़िया। चऊं त आहे छा मसलो? वॾे शैतान खे चऊं मसलो छा आहे? चई ॻोल्हियो बाबा, को थियो आहे हादसो। ॻोल्हींदा ॻोल्हींदा अचनि त हुजूर ते इहा आयत नाज़िल थी पई। उन जी बरकत इहा ही त पूरे दुनिया जा शैतान गड़बड़ में अची विया। इहा आयत उहा आहे। हुजूर जो हिकिड़ो सहाबी आहे उबई इब्न कअब।
एडो अजीम सहाबिया रज़ी अल्लाह अन्हु जो हुजूर जन उनके कुरान पान सिखारियो। सॼो कुरान 4 माण्हू आहिनि जेके नबी साईं वटि पढ़िया है। टुकरो टुकरो त घणनि साहबनि पढ़ियो आहे, पर सॼो कुरान इन्हनि चइनि नबी साईं खां सिखियो आहे खुद। यो उबई बिन काब वो साहबी है जो आसमान ता फरिश्तो लथो, रब मोकलियो तो वनी चो उबई के नबी के चो तो नबी पंहिंजे इन शागिर्द उबई के चवे यो कुरान फर्श ते पढ़े तो मां अर्श ते खुद अल्लाह बुधा। साहबा जो एडो मर्तबो है, अंधो है न के केड़ी खबर। अल्लाह खुद तो चवे। जॾहिं हुजूर जन उबई के घुराए चो अबा रब जो आर्डर आयो आहे, चेसि मुंहिंजो नालो खयो रब, ईअं चई रोई पियो। मुंहिंजो नालो खयो? चे हा नालो खणी तो दे आर्डर आयो आहे। पोइ हिन क़ुरान पढ़ियो, हुजूर भी ॿुधो त अर्श ते रब भी ॿुधो। इहो उबई बिन काब खां हुजूर जन इम्तिहान पियो वठे। शागिर्द हुन ख़ास पुट कुरान शरीफ में केड़ी आयत अजीम आहे, सब खां वडे में वडी आयत आ, वडी अजमत वारी, इज्जत वारी, फजीलत वारी आयत आ। हूं तो सब फजीलत वारी आयतूं आहिनि, पर उहा सब खां वडी आ। त हजरत उबई इब्न काब फरमायो, अंत आलम मिन्नी या रसूल अल्लाह। ए अल्लाह जा रसूल, तवा मुखा वधिक ॼाणंदड़ आहियो, तवा माखा केड़ी गाल तवा के खबर है? फरमाओ न तोखा पुछा तो, तू बुधा। तो हजरत भाई फरमाओ, साईं जो मुखा पुछो था त मां तवा के गुजारिश तो क्या त या आयतुल कुर्सिया, या आयतुल, या आयत। हुजूर जन फरमाओ, हनीअन लक या अबा मंज़र, ऐ उबई तोते तोखे मुबारक हुजे, तोखे इल्म मिलियो आ, तू सही लधो। सब किताबन जो सरदार कलामुल्लाह कुरान मजीद आहे। ऐं कुरान मजीद में सभनी सूरतन जी सरदार सूरत बकरा आहे। सूरत बकरा में जेका आयतल कुर्सी आहे, सभनी आयतन जी सरदार अजमत वारी आयत आहे। बड़ी कीमती आयत, खोड़ फजीलतूं इन आयत जो। हुजूर जन फरमाओ, जेको मानू अब्दुर रहमान बिन औफ, यो हुजूर जन जो वो साहबिया जंहिंखे जन्नत जी बिशारत, 10 साहबियन उन्हनि खे जन्नत जी बिशारत मिलेला। अबू बकर फिल जन्ना, उमर फिल जन्ना, उस्मान फिल, अली फिल जन्ना, 10 साहबी, जुबैर फिल जन्ना, तलहा फिल जन्ना, अब्दुर रहमान बिन औफ फिल जन्ना। ए जन्नती यो घर में घिरंदो, चैनी कुंडन ते आयतल कुर्सी पढ़ंदो। घर जे चैनी कुंडन ते भी रात जो सुमण माल आयतल कुर्सी पढ़ी छे। पोइ हिकिड़ो चोर आयो, हिन जे ताले के भञे पियो। तालो भी कमजोर हो पर भञी न सघियो। हज़रत ॾिसेसि वेठो, पाण मालिक घर जो अब्दुर रहमान मथों भी निमाज़ ते निकतो। चोर के चई, भञ वेठो, आयतल कुर्सी पढ़ला, यो सादो तालो भी तो जे धकन सां न खुलंदो। मां नमाज पढ़ी मोटी अची ॾिसां थो तोखे। भञंदो रहियो, कुछ न कई। चई मता हाणे मोटी अचे, पकड़े न भॼी वियो। सॼी रात कुटियाई, पर आयतल कुर्सी बरकत सां नंढड़ो तालो भञी न सघियो। हवा हे अहिड़ी शइ, हे तमामु वॾी फज़ीलत वारी। छो फजीलत वारी आहे? हिन में सॼे कुरान शरीफ जो खुलासो आहे। ये समझो त बिज आहे कलामुल्लाह जो।
सबनी नबियन जो दस्तूरुल अमल इहो आहे। सबनी तौहीदन में वडे में वडी तौहीद जी आयत कुरान शरीफ में या आयतल कुर्सी आहे। सबनी नबियन जे दावत जो प्रोग्राम इहो जेको हिन में बयान थिया। ॾिसो थोड़ो तवज्जो कयो, कुरान समझो, याद त तव्हांखे हूंदी हूंदी। हुजूर जन फरमायो जेको उम्मती मौजो निसाई शरीफ जी सही हदीस आ, कमजोर ज़ईफ ना है, सही हदीस में निसाई शरीफ जी सही हदीस में जेको मौजो उम्मती हर नमाज खां पोए आयतल कुर्सी एक दफो पढ़ी छॾींदो, हर नमाज खां पोइ फर्ज नमाज खां फरमाऊं उन्हीअ जे ऐं जन्नत जे विच में मौत खां सवा ॿियो कुझु न आहे। अखियूं ॿूटींदो वेंदो, जन्नत जो दरवाज़ो खुली वेंदो। वॾी क़ीमत आहे हिन में। छा आहे? पहिरियों नालो अल्लाह जो। अल्लाह ॾिसो शुरू काथों थिए थी, अल्लाह। यो नालो हिन उम्मत के बुधायो अथसि। ॾिसो सिफ़तूं। कुती पंहिंजे बच्चन के खीर पीआरे थी, तव्हां सम्झी वेंदो त हिन खे ठाहींदड़ हिन जी दिल में रहम विधो आहे जो पंहिंजे बचड़न के खीर पीआरे थी। ॿियनि सां विड़े थी पर बचड़न के त इतों तव्हां अल्लाह जो रहमान रहीम हुजण सम्झी वेंदो। ईअं जीअं को माण्हू तव्हां सां मिलण अचे उन जी तव्हां सिफ़त सम्झी सघो था। अदा कारो आ, अछो आ, कदावर आ, डेंडो आ, थुल्हो आ, ये सिफ़तूं आहिनि। सन्हो आ, इहो तव्हां सम्झे। पर नालो तव्हांखे सम्झ में ॾिसण सां, नालो तॾहिं सम्झ में ईंदो जॾहिं ख़ुदि उहो पाण ॿुधाए। ख़ुदि उहो, इहो वॾो मसइलो आहे। नालो पाण जेसिताईं नथो ॿुधाए तेसिताईं समझ में न ईंदो। अल्लाह रहमाना रहीमा सतारा करीमा, अल्लाह जी ज़ात गफ़ारा गफूरा, ये सिफ़तूं सबको समझी सके थो। पर नाले जी ख़बर एतिरे ताईं न पवंदी जेतिरे ताईं पाण रब न ॿुधाए त मुंहिंजो नालो असली अथव अल्लाह। यो पाण ॿुधाए। दरवाज़ो खड़के तूं सम्झी वेंदे आस्तड़े खड़काए थो या नंढो ॿार आहे या औरत आहे। को दब दब करे थो भेणा, को ख़तरनाक माण्हू आहे, दरवाज़ो न भञे, इहो समझ। पर नाले जी ख़बर अब जॾहिं ॿार अची पुछंदा बा छा नालो थी, पाण ॿुधाईंदो त ख़बर पवंदी न। नाले जी ख़बर ईअं न पवंदी। ईअं रब जो मामलो। अल्लाह पंहिंजो इस्म ॿुधायो आहे हिन में। अल्लाह उन जो एॾो अज़ीम नालो आहे। बीजा ते फरमाए हल तालमु लहू समीया। ऐ दुनिया वारो मखलूक जा नाला तव्हां रखियल ॾिसंदव मखलूक ते, पर मां अल्लाह जो नालो कंहिं मखलूक ते रखियल न ॾिसंदो। नबी साईं जो नालो छा हो? अब कहिड़ो पढ़ंदा आपको कलमे शरीफ में? ज़ोर सां सल्लल्लाहु, यो हुजूर जो नालो तव्हां पंहिंजे पुट ते रखी नथा सघो, रखो था न। ॾिसो नबी साईं जो नालो मोहम्मद, उस्ताद मोहम्मद असांजो हुयो, उस्ताद मोहम्मद नालो। मोहम्मद लगारी वॾो आलिम हो, उस्तादुल कुल हो, ठेड़ीअ में लगारी हो। सम्झे? मोहम्मद नालो, मोहम्मद नालो रखियला। अली नालो माण्हूअ जो कोन्हे, अवामिन जो न आहे। अजय नाला रखो था न। हुसैन नालो आहे, हसन नालो चए थो हसन भी मखलूका, हुसैन भी मखलूका, अली भी मखलूका, नबी भी मखलूका। तॾहिं उन्हनि जा नाला तूं रखी सघे थो
रब फरमाओ जी मुझी जात पाक आहे मुझू सिफतूं पाक आहिन ये मुझो नालो भी एड़ो पाक आ जो हल तालमु लहू समिया मुझो नालो कंहिं मखलूक ते अल्लाह रखियल तोखे नजर न ईंदो दुश्मन भी नथा रखी सघनि हवा भली मुनकिर खुदा जो हुजे उन भी पांजो नालो अल्लाह न रखियो आहे छो तो कुरान जी चैलेंज आहे तो अल्लाह नालो कोई न रखी सघंदो यो उन हिकड़े ई ज़ात जो नालो आहे बस ऐं अजीब नालो आहे अलिफ कढोस तभी रब बुधाइंदो लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ लाम कढोस त लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ बियो लाम भी कढोस त हु अल्लाहुल लज़ी ला इलाहा इल्ला हू छड़ो हू बचंदो तभी रब बुधाइंदो फरमाओ एड़ो नालो आ मुझो जो हिक हिक अखर जुदा कयो तभी मां रब इतो नजर ईंदुस एड़ो पावरफुल नालो आ जंहिंखे कन इसमें आज़म लिखियो आ इसमें आज़म छाके देबो आ अल्लाह जा नाला सब इसमें आज़म आहिनि पर असांजे अंदर पावर हुजे न मसलन मां चवां आजा फलाणे हमरा के बधो बधजी वेंदो मुला जे चवण सां बधबो न बधबो पर जेकॾहिं एसपी चवे अड़े हिनखे बधो ॻाल्हि सम्झो था हाणे हैसियत बदलजी वई लफ़्ज़ त साॻा आहिनि मां मुला चयो बधो न बधो हा साईं पर जेकॾहिं एसपी साहब चयो त साॻो लफ़्ज़ चए थो हिनखे बधो त बधजी वेंदो इहो ई मसइलो आहे इहो अल्लाह जो लफ़्ज़ तूं असां चऊं तो ओड़ो असर नथो निकरे पर जेकॾहिं इहो लफ़्ज़ अल्लाह जो वली चवे या नबी चवे त एड़ो असर थींदो हो जो दुनिया ॾकी वेंदी धरती हिली वेंदी इन रब जे नाले में वॾो पावर समायल पूरा असांजी हैसियत ठहे न पंहिंजी असां उन दर्जे ते पहुचूं न त पोइ इन जो लफ़्ज़ जो हैसियत असां एसपी वारी सीट ते पहुचूं पोइ त अखरनि जो असर थींदो त अखरनि में असर आहे पर उन में ॾिसबो कंहिंखे जेको माण्हू ॻाल्हाए थो हुज़ूर जन सुता पिया सही बुखारी शरीफ़ जी रिवायत आहे सही बुखारीअ में हुज़ूर जन हिकिड़े वण जे हेठां सुता पिया पंहिंजी तलवार कढी थकल हा हिकिड़े घाटे वण साहब फरमाईंदा हा असां बि सुता पियासीं पर नंढनि नंढनि ॿियनि वणनि जे हेठां जेको घाटो वण हो उहो हुज़ूर खे असां चयोसीं तव्हां हिते आरामी थियो हुज़ूर जन तलवार मथे टंगे पाण सुम्ही पिया थोड़ी देर में ख़ौरस नाले सां हिकिड़ो यहूदी ख़बीस आयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा तलवार लाथई ॾिठई अकेलो पियो आहे हुज़ूर खे जागाए मथों चए थो मयुन जी कया मोहम्मद मोहम्मद तोखे केरु बचाईंदो अॼु छो जेसिताईं साहबी उथ न अचनि एतिरे ते मां तुंहिंजो तो कमु पूरो कंदुसि तूं अकेलो पियो आहे तुंहिंजी तलवार सां तोखे मारींदुसि हुज़ूर जन खिली करे चयो मुवाहिद जो दरपाए रेजी जरश जो शमशेर हिंदी नहीं बरसरश उमेदो हिरासश नबाशद जिकस बरी नस्त बुनियाद तौहीद बस मुवैद के या पक्को हुजण खपे त मारण वारी तलवार या माण्हू न आहे मारण वारो हुज़ूर जन खिली करे हिनखे ज़ोर सां चयो अल्लाह बस धरती लुॾी वई हमरा ढिलो थी हेठि किरी पियो तलवार हथ मां छॾाइजी वियसि हुज़ूर जन खणी करे मथों झले बीठुसि फरमा मयुनि जी कमिनी हाणे तूं ॿुधा त तोखे केरु बचाईंदो उन बि चयो अल्लाह हुज़ूर जन फरमा तूं बि रब जो नालो वरितो आहे माफ़ बि करे छॾियो मां ते कलमो पढ़ा जो तूं पंहिंजे कातिल खे अॼु माफ़ी ॾिनी ॻाल्हि सम्झो था अब माना इहो अल्लाह जे लफ़्ज़ छड़ो अल्लाह हुज़ूर जन फरमा